अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो आहे कमर ज़मान हमलाणी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमलाणी TV यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तों तव्हां सभिनी खे ख़बर आहे त ड्रामा सीरियल वसन वेड़ीचा KTN ते रिलीज़ थी चुको आहे। दोस्तों हिन ड्रामे जूं हेल ताईं 2 क़िस्तूं KTN ते अची चुकियूं आहिनि। दोस्तों अॼोको मुंहिंजो हीउ वीडियो बि हिन ड्रामे जे बारे में आहे। दोस्तों हिन ड्रामे में जेके ग़लतियूं थियूं आहिनि, जेके मिस्टेकूं थियूं आहिनि, अॼोको मुंहिंजो वीडियो उन मिस्टेकनि ते आहे। दोस्तों यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि, तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। ऐं वीडियो शुरू करण खां पहिरियां जेके बि दोस्त हेल ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि, उनखे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी हिन क़िस्म जा वधीक वीडियो सभ खां पहिरियां तव्हां ताईं पहुची सघनि। तो दोस्तों हाणे हलूं था अॼु जे वीडियो जे तरफ़। मिस्टेक नंबर 1, क़िस्त नंबर 1। दोस्तों हिन ड्रामे में अब्बास गुल ओढाणे जो किरदारु मांझी जे नाले सां आहे, पर दोस्तों अब्बास गुल ओढाणो यानी मांझी हिन वक़्तु हिन जॻह ते मौजूदु कोन्हे। दोस्तों तव्हां गौर सां ॾिसो त अब्बास गुल ओढाणो हिन वक़्तु हिन जॻह ते मौजूदु कोन्हे। गौर सां ॾिसो दोस्तों। ऐं दोस्तों सिर्फ़ु हिकु ई सेकेंड खां पोइ जॾहिं हीउ सीन थो अचे त हाणे अब्बास गुल ओढाणो उते मौजूदु आहे। हीउ ॾिसो दोस्तों, सिर्फ़ु हिकु सेकेंड जे अंदरि अब्बास गुल ओढाणो किथां आयो। हिकु सेकेंड पहिरियां हिन जॻह ते कोन हुयो, हाणे वरी हिकु सेकेंड बाद हिन जॻह ते आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे जी शुरूआति में। मिस्टेक नंबर 2, क़िस्त नंबर 1। दोस्तों हिन सीन में तव्हां गौर सां ॾिसो त हिते चौकीदार लाइट ॿारींदो थो अचे। चौकीदार हिन वक़्तु लाइट ॿारींदो थो अचे ऐं दोस्तों वरी सिर्फ़ु हिकु सेकेंड खां पोइ उहा लाइट बंदि करे थो छॾे। दोस्तों हीउ ॾिसो, वरी सिर्फ़ु हिकु सेकेंड खां पोइ लाइट बंदि कंदो पियो अचे। पर दोस्तों ईअं छो? हिन लाइट बंदि छो कई जॾहिं त हिते पहिरियां खां ई काफ़ी सारो अंधेरो आहे। दोस्तों पर हिन लाइट बंदि छो कई? दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। मिस्टेक नंबर 3, क़िस्त नंबर 1। दोस्तों हिन सीन में तव्हां गौर सां ॾिसो त अब्बास गुल ओढाणो जॾहिं छोकिरीअ सां मिलणु वञी रहियो आहे त उन वक़्तु हिनखे साए कलर जा कपिड़ा ऐं दोस्तों हीअ अजरक कुल्हे ते आहे। दोस्तों तव्हां हिकु दफ़ो ॿीहर ॾिसो त हिते अब्बास गुल ओढाणो यानी मांझीअ खे साए कलर जा कपिड़ा ऐं अजरक हिन सां गॾु आहे। हीअ ॾिसो दोस्तों, अजरक हिन सां गॾु आहे। ऐं दोस्तों वरी सिर्फ़ु 2 मिंटनि खां पोइ जॾहिं हीउ सीन थो अचे ऐं जॾहिं अब्बास गुल ओढाणो यानी मांझी हिन छोकिरीअ सां मिलण लाइ पहुची थो वञे त तव्हां ॾिसो हाणे हिनखे कपिड़ा बि चेंज आहिनि ऐं हाणे हिनखे कुल्हे ते अजरक जी जॻह ते हीउ ॾिसो दोस्तों कारो रुमाल आहे। दोस्तों हीअ हिकु वॾी मिस्टेक आहे त 2 मिंटनि जे अंदरि जॾहिं अब्बास गुल ओढाणो छोकिरीअ सां मिलण पिया आयो त मिलण लाइ ईंदे 2 मिंटनि जे अंदरि हिन कपिड़ा इहो रुमाल कीअं चेंज कयो? सिर्फ़ु 2 मिंटनि जे अंदरि। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। मिस्टेक नंबर 4, क़िस्त नंबर 1। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन हमरा ते गौर कयो त हीअ हमरा हिन वक़्तु हिन शख़्स सां ॾंद कढियो खिले पियो। हीउ ॾिसो दोस्तों, हीउ हमरा हिन दोस्त तां ॾंद कढियो खिले पियो। दोस्तों इहा हिकु वॾी मिस्टेक हिन करे छॾी। शायदि हिनखे डायरेक्टर सही तरीक़े सां सम्झाए न सघियो त हिन ड्रामे में खिलबो न आहे। जॾहिं को सीन रिकॉर्ड कजे त हुन में खिलबो न आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे थी वई हिन ड्रामे में। मिस्टेक नंबर 5, क़िस्त नंबर 1। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते गौर कयो त हिते तव्हांखे कैमरामैन जो पाछो साफ़ ॾिसण में ईंदो। हीउ ॾिसो त हिते कैमरामैन जो पाछो साफ़ नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। दोस्तों अॼु जे लाइ हिन वीडियो में बसि एतिरो। उमेद थो कयां त हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में प्यार भरी कमेंट बि ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों यादि रखंदा त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि,
ना के पर्सनल मिस्टेकूं आहिनि, तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। ऐं दोस्तों इहो बि यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयूं पयूं वञनि। उन खां अलावा जेके बि दोस्त हेल ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि सभिनी खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त काइंडली मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दबाए छॾिजो, ताकी मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियां तव्हां ताईं बाआसानी पहुची सघे। तो दोस्तों हाणे मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।